अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजे ठीक हूंदो ऐं मैं ख़ैरियत सां हूंदो। अॼु ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अचण वारी किस्त जे बारे में 85 जे बारे में ॿुधाइण वारा आहियूं, कुझु डिस्कस करण वारा आहियूं। छा तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो? उमेद आहे तव्हां 84 किस्त ज़रूरु ॾिठी हूंदी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजी गुज़ारिश आहे त जेकॾहिं अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर करण न विसारींदा। वधीक तव्हांजो टाइम न पिया वठो, वीडियो खे कयूं था स्टार्ट। छा ज़हर ज़िंदगी ड्रामे में गुलाम खे रबन ऐं राणो पकड़े वेंदा? हुन मीरा खे हो कंदे या तव्हां दोस्तो ॿुधाईंदा? तव्हांखे ॿुधाईंदोलां त मीरा खे कंहिं अगवा कयो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे में, या ओठो लुकमान ऐं कुर्बान खैरू खे मारण में कामयाब थी वेंदा या न। इहो सभु कुझु टोटल हिन वीडियोज़ में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। छा कमाल खान छोटू खे मारींदो या न टोटल। सो दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदोलां त सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हां दोस्तनि खे इहो ॾिसण वटां मिलंदो त खैरू खे कुर्बान लुकमान वारा आहे या न। इहो तव्हांखे ज़रूरु हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। ज़हर ज़िंदगी ड्रामे में खैरू खे न मारींदा रहियसि, गफ़ार ख़ान जा माण्हू हुन वटि अची वेंदा उठे लुकमान वारनि राति जो खैरू बची वेंदो आहे। तव्हां दोस्तनि खे इहो ॾिसण वटां मिलंदो जेको आहे त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त खैरू हिननि ॿिनि कुर्बान लुकमान ऐं ओठे जी चालाकियुनि मां वाक़ुफ़ थी वेंदो आहे ऐं खैरू उन्हनि जी चालाकियुनि मां बची वेंदो आहे ऐं बची निकिरंदो आहे। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त मीरा खे बि रईस कमाल ख़ान ई अगवा कयो आहे। जल्द खां जल्द हाणे तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदो त रबन ऐं राणो उन्हनि खे ज़रूरु आज़ादु कराईंदा। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त छा गुलाम खे रईस गफ़ार ख़ान वटि वठी वेंदा या न, रंगे हथों पकड़ियो वेंदो गुलाम खे या। तव्हां दोस्तनि खे इहो ज़रूरु अॻिले वीडियो में ॿुधाईंदुमि। सो दोस्तो इहो अॼु जो वीडियो जे पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।